था या को उहे न कनि हा त उन्हनि जा लाइसेंस कैंसिल करे गवर्नमेंट चाहे त छा न थी सघे हा, सभु कुझु थी सघे हा, पर गवर्नमेंट अलाए छो सिंधी माण्हुनि जी मालिकी नथी करे। उहे ई सिंधी माण्हू गवर्नमेंट खे वोट ॾेई करे इक़्तिदार में आणनि था। इन्हनि माण्हुनि खे पोइ इक़्तिदार में अचण खां पोइ पंहिंजे मारूड़नि जी ऐं धरतीअ जे मालिकनि जी ऐं वारसनि जी मालिकी करणु उन्हनि खां विसरी थी वञे। असां GSN क़ौमी महाज तरफ़ां अॼु हिते टंडे मोहम्मद खान में असां जेके सभु दोस्त हिते आया आहियूं, असां खां सभिनी दोस्तनि खां जेको थी सघे पंहिंजे मारूड़नि जी मालिकी खे कयूं था। ऐं सॼी सिंध में असांजा दोस्त जेके आहिनि ज़िलनि में हर जॻह ते जेके आहिनि उहे पंहिंजे मारूड़नि जी मालिकी ऐं वारसी कनि था पिया। ऐं असां सभिनी खे चवंदासीं त केरु कहिड़ी बि पार्टीअ सां तालुक़ु रखे, केरु कहिड़े बि फ़िरके सां तालुक़ु रखे, पंहिंजे सिंधी मारूड़नि जी पंहिंजे मालिकनि जी जेका आहे मदद कयूं वञे। कोट मुतासिन जे हवाले सां GSN क़ौमी महाज